जी वक़्तु असुलु ॻाल्हि इहा आहे त हींअर ॿिन्ही पासनि खां क्लेम्स ऐं काउंटर क्लेम्स पियो अचनि। पंजाब जी जेका इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे उज़मा बुखारी चयो त असां वटि प्रेसिडेंट जी अप्रूवल जा डॉक्यूमेंटेड सबूत आहिनि ऐं उन जी जेको आहे सो सिग्नेचर्स मौजूदु आहिनि। हाणे मां बि सम्झां थो, असां सभु सम्झूं था त जेका बि मीटिंग थींदी आहे उन जा हिकिड़ा मिनट्स ऑफ मीटिंग थींदा आहिनि। उन खां पोइ वरी उहे जारी थियण खां अॻु में जेके उन्हनि जा अटेंडीस हूंदा आहिनि उन्हनि खां सिग्नेचर्स वरितियूं वेंदियूं आहिनि त तव्हांखे अप्रूव आहे या न आहे। अप्रूवल हुजे या न हुजे, एटलीस्ट उते हिकिड़े प्रोजेक्ट जे बारे में डिस्कशन थी आहे ऐं उन लाइ गो अहेड ॾिनो वियो आहे त बाबा इहो ठहणु खपे। पाण बि सदर ज़रदारी या ॿिए हंधा बि इहा ॻाल्हि थिए थी, छो त CM मुराद अली शाह जेको हिकिड़े चैनल खे इंटरव्यू ॾिनो 1.5 कलाक, उन में उन इहा ई ॻाल्हि कई त बा सदर ज़रदारीअ जी ऐवान सदर में हिकिड़ो उनजी मौजूदगीअ में इजलास थियो। हुनखे चयो अहिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट आहे ऐं सदर साहिबु चयो त जेकॾहिं सूबा राज़ी आहिनि, पाणी आहे त तव्हां भली ठाहियो। त बाबा इहा ई त मंज़ूरी हूंदी आहे, ॿी छा मंज़ूरी हूंदी आहे, ॿी कहिड़े क़िस्म जी मंज़ूरी हूंदी आहे। त माना उन पोइ ऑब्जेक्शन न कयो, न त सदर चई पियो सघियो त बाबा इहो मुंहिंजो मैंडेट न आहे। जेकॾहिं अहिड़ी का मीटिंग पहिरियों ई उते उन खां परमिशन वरिती वई हुई अहिड़े इजलास जी, सदर साहिबु उनजी परमिशन ई न ॾिया त बाबा मां इहो कंसर्न फोरम न आहियां, न को मुंहिंजो इहो डोमेन आहे ऐं इहो इशू जेको आहे तव्हां वञी सिंध गवर्नमेंट सां ॻाल्हायो त उहो बहितरु हुयो। पर जॾहिं हाणे हू शयूं अचनि थियूं त तव्हांखे मां वापसि वठी थो हलां आइलैंड्स या ॿेटनि वारे मसइले ते। उन वक़्तु बि सिंध गवर्नमेंट चयो त का बि शइ कोन्हे, पोइ हू खणी आया सिंध गवर्नमेंट जो अप्रूवल, हिकिड़ो लेटर खणी आया, पोइ वरी उहो लेटर सिंध गवर्नमेंट विथड्रॉ कयो। असां इहो था चऊं त बाबा तव्हां ते जॾहिं प्रेशर थो पए त तव्हां पहिरियों कमिटमेंट्स जेके आहिनि उहे विथड्रॉ था कयो। हाणे ऐवान सदर जी मीटिंग जेका आहे या उहे जेके मिनट्स आहिनि उन खां पोइ वरी अचो तव्हां सदर साहिब जी जेका तक़रीर आहे पार्लियामेंट जे जॉइंट सेशन खे, असां इहो था चऊं त बाबा तव्हां हिकिड़े हंधि स्टार्ट वठो, पोइ वरी हिकिड़े ॿिए हंधि वञी चओ त बाबा न इन सां असांजो को तालुक़ु न आहे। इहो ई त सिंध जे माण्हुनि जो ख़दशो हो। इहे ई त शयूं हुयूं जिन जे करे पीपुल्स पार्टीअ ते वरी तनक़ीद पई थिए ऐं इहे ई त शयूं हुयूं जो माण्हू पीपुल्स पार्टीअ जे मौक़ुफ़ मां सिंध जो अवाम मुतमिन न आहे ऐं इहो ई सबबु हुयो जो सिंध जे माण्हुनि पीपुल्स पार्टीअ जे एहतजाज खे का बि मोट कोन ॾिनी। मां सम्झां थो त जेकॾहिं पीपुल्स पार्टीअ खे पंहिंजी साख बचाइणी आहे त एहतजाज न करे, जेको मूं पहिरियों चयो आहे त जेके उन वटि कार्ड्स आहिनि उहे कार्ड्स प्ले करे न। हींअर कार्ड्स पीपुल्स पार्टी वटि आहिनि। बिलावल भुट्टो जलसे में चए थो त असां त वफ़ाक़ सां गॾु बि ईंदासीं। वफ़ाक़ सां गॾु छा जेके डेम जा मुखालिफ़ आहिनि उहे वफ़ाक़ जा सभु मुखालिफ़ आहिनि, चाहे हुन में GD आहे फंक्शन लीग आहे, वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु आहे इहो मनसूबो, नेशनल इंटीग्रिटी जे ख़िलाफ़ु आहे। जॾहिं तव्हांजा 3 सूबा हिकिड़े पासे बीठा हुजनि ऐं हिकिड़े सूबे जी तव्हां प्रोजेक्ट खे अहमियत ॾियो ऐं उन्हनि जे आवाज़ खे रद्द कयो त उन सां वॾो फेडरेशन असुल कार्ड्स त इहे आहे त वफ़ाक़ खे ही अलविदा कनि। छा मौजूदा हुकूमत ई वफ़ाक़ खे प्रोटेक्ट करे थी सघे? इहा त ॻाल्हि ई ग़लति आहे न। नई पार्लियामेंट ठही थी सघे, पार्लियामेंट जे अंदरि रीग्रुपिंग थी सघे, इहा त का आई ॻाल्हि कोन त भाई हीअ पार्लियामेंट वई या हीअ हुकूमत वई त वफ़ाक़ अची ख़तरे में पवंदो या वफ़ाक़ तबाह थींदो, बर्बादु थींदो। उन जे भेट में जेकॾहिं हीअं सिस्टम हले थो उन सां वफ़ाक़ वधीक ख़तरे में आहे। ऐं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चवां त भई ही हिकिड़ी अहिड़ी हॾी पीपुल्स पार्टीअ जी गिचीअ में आहे जंहिंखे न उॻीए था सघनि न ॿाहिरि कढी था सघनि। त इन्हनि जो हल इन्हनि वटि इहो ई आहे। एहतजाज करण वारा उहे ई कनि था न, भई अपोज़िशन जो कमु एहतजाज आहे। तव्हांजा 2 सूबनि मां 2 में CM आहिनि, चीफ मिनिस्टरशिप आहे, 2 में तव्हांजी गवर्नरशिप आहे। हाणे तव्हां एहतजाज पिया कयो, एहतजाज बि कंहिंजे ख़िलाफ़ु पिया कयो? सदर तव्हांजो आहे, 2 गवर्नर तव्हांजा आहिनि 2 सूबनि में। तव्हां पहिरियों पंजाब जे गवर्नर खां त इस्तीफ़ा वठो न, पंजाब जी गवर्नमेंट उते पंजाब में कमु पियो हले, उहो इस्तीफ़ा ॾे। हाणे तव्हां था चओ त बाबा असांजो पंहिंजो पोज़ीशन्स बि बरक़रार रखिणो आहे। ऐं जेको वॾी उमेद हुई माण्हुनि खे त 4 अप्रैल ते बिलावल वॾो ऐलान कंदो, बिलावल मायूस कयो आहे ऐं उन जी मायूसी ऐलान को बि वाज़े ऐलान न करण जे करे
पीपल्स पार्टी जेका अॻु में ई गैर मक़बूल थींदी पई वञे सिंध में, ॿिए मुल्क में त किथे ई कोन्हे। न तव्हांखे बलोचिस्तान में बि अलाए कहिड़े नमूने सां उन्हनि खे सीटूं ॾियारियूं वयूं आहिनि, KP में उनजी छा पोज़ीशन आहे, पंजाब में 7 सीटूं, ठीकु आहे न। त जेकॾहिं हिते बि इहा वञी ग्राउंड ते बीहंदी जेके हिन जा कम आहिनि पीपल्स पार्टीअ जा, ऐं मुंहिंजी इहा प्रिडिक्शन आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी इहे कार्ड इस्तेमालु न कया त पीपल्स पार्टीअ वटि रिवाइवल लाइ बि चांस कोन हूंदो, छो त हाणे उहे हालतूं कोन्हनि। छो त पीपल्स पार्टी कंटिन्यूअसली ही 17-16 साल गवर्नमेंट कई आहे सिंध ते, ठीकु आहे न। हाणे त पीपल्स पार्टी वटि को हमदर्दी कार्ड कोन्हे, हाणे पीपल्स पार्टी वटि का बेनज़ीर भुट्टो कोन्हे, हाणे पीपल्स पार्टीअ वटि परफॉर्मेंस खां सवाइ कुझु बि कोन्हे। ऐं परफॉर्मेंस पीपल्स पार्टीअ जी हर इलाइक़े जा रोड हर जानवंत हाणे छा कजे, कैनलनि ख़िलाफ़ जेका पोज़ीशन आहे सिंध में उहे बि मुसलसल एहतजाज ते आहिनि। गुज़िरियल ॾींहुं तव्हां ॾिठो बेदारी मार्च सकरन खां हैदराबाद ताईं साईं ज़ैन शाह, हलीम आदिल शेख या जेके बि अपोज़िशन अॻुवाण उहे सभु हुन में शामिल हुआ। त हाणे आख़िर केतिरे ताईं इहे रैलियूं निकिरनि या का गॾियल हिकमत अमली जोड़े करे हिकु जाइ ते गॾिजी वेही करे जीअं वफ़ा खे टफ टाइम ॾिजे ऐं इन मनसूबे खां हथु खणाइजे। छो जो जेकॾहिं असां ॾिसूं त असांजा सहाफ़ी दोस्त उते विया, उन्हनि चयो त कम बि उते जारी आहे, उन्हनि खे त का लाहिर लोॾो ई कोन्हे, सिंध जी जेका एहतजाज आहे उहा त उन्हनि खे नज़र ई कोन थी अचे। पीपल्स पार्टी वटि गोल्डन अपॉर्चुनिटी त उहो एहतजाज करण जे बुनियाद ते जेको एहतजाज हले पियो, बजाए पाण एहतजाज करे, उन एहतजाज जे बेसिस ते उहा हुननि खे चवे हा त बाबा हाणे सूबे में हालतूं ख़राबु थी थियूं सघनि ऐं असांजी इज़त जो सुवालु आहे, साख जो सुवालु आहे। तव्हां CCI बि कोन घुरायो, तव्हां पंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते कोन बीठो। हालांकि हालत इहा हुई त ही पाणी जूं ॻाल्हियूं कनि पिया, पोइ वरी पावर शेयरिंग जी ॻाल्हियूं पिया अंदरि कनि, जंहिंजे करे पीपल्स पार्टीअ जो मौक़िफ़ कमज़ोर थियो न। तव्हां ॾिठो हूंदो त ॿाहिरि मीडिया जे अंदरि इहा हुई त बाबा वज़ीर आज़म सां मिली असां पाणी ऐं NFC ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हाईंदासीं, ऐं अंदरूं ॻाल्हियूं छा आयूं त बाबा पंजाब में पावर शेयरिंग घुरियूं। हाणे तव्हांजी हिकु इन अप्रोच सां वेंदव त पोइ त ज़ाहिर जानवंत हिते हिकिड़ो ॿियो सुवाल थिए पियो, असां ॾिसूं त गुज़िरियल ॾींहुं जेका पंजाब जी जेका सुध संवार वज़ीर हुई उस्मा बुखारी, उन इहा ॻाल्हि कई त असां वटि डॉक्यूमेंटेड शयूं आहिनि सदर सरदारी जूं। ॿिए पासे पीपल्स पार्टी इन ॻाल्हि खे तस्लीम छो नथी करे त सदर मंज़ूरी ॾिनी आहे, छो पीपल्स पार्टी इन इनकारी आहे? पार्टी हक़ जी जेका आहे उहा हक़ थींदो आहे। पीपल्स पार्टी एतिरो चए त ऐवान सदर मां इहा जेका मंज़ूरी ॾिनी वई हुई उहा इनफॉर्मल हुई ऐं उहा सूबनि जी रज़ामंदीअ सां कनेक्टेड हुई, त सूबनि खां रज़ामंदी वरितो ऐं सूबनि खां रज़ामंदी न वरिती त इहो बि उन बचाव थी थो सघे। पर इहो चवण जे बजाए बाबा मिनट्स ऑफ मीटिंग मन घड़त आहिनि, का ऐवान सदर जो को तालुक़ु कोन्हे, ऐवान सदर मां मंज़ूरी न थी आहे, इहो सॼो ग़लति आहे। इहो तव्हां चई पिया सघो त बाबा हुन कंडीशन रखी, जेकॾहिं पाणी जी अवेलेबिलिटी जी कंडीशन रखी हुई, कंडीशन जे हिसाब सां त पोइ केयर टेकर गवर्नमेंट बि कंडीशनल अप्रूवल ॾिनी न एकनिक में। उन्हनि बि इहो ई चयो त बाबा CCI मां अप्रूवल वठो, उहा बि हिननि खे फाइनल अप्रूवल न हुयो। CCI में जेका पोइ गवर्नमेंट हुई केयर टेकर, उन वञण खां अॻु में जेका उन अप्रूवल ॾिनी उन में इहो ई हुयो त CCI मां हिन जी अप्रूवल वठो, ऐं CCI जी हींअर ताईं का मीटिंग कोन थी आहे। CCI जे लाइ 3 ख़त लिखिया अथई, ख़त लिखो था, चिठीअ जे मथां चिठी आहे, बाक़ी जेको तव्हां वटि पावर आहे, असां था चऊं गवर्नमेंट वटि हिकिड़ो पावर बि आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट में पावर त अलॻि, पर पीपल्स पार्टीअ वटि त ॿियो कोलिएशन जो लीडिंग कोलिएशन, माना नून लीग खां पोइ सभ खां घणियूं सीटूं पीपल्स पार्टीअ जूं आहिनि, ठीकु आहे न। हाणे सेकेंड लार्जेस्ट पार्टी आहे इन कोलिएशन, ठीकु आहे। तव्हां उहो स्लीपिंग पार्टनर्स आहियो, तव्हां माना हुन में इन में तव्हांखे जेको आहे सो गवर्नमेंट में एक्टिवली तव्हां पार्टिसिपेट न कयो आहे, हिसो न वरितो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर अदरवाइज़ तव्हांजी हुन में तव्हांजे वोट सां बजट थी थिए, तव्हांजे वोट सां प्राइम मिनिस्टर आहे, तव्हांजे वोट सां इहा हुकूमत पई हले। पोइ तव्हां चओ बि था त असां वटि इहे इख्तियार आहिनि, भई उहे तव्हां कॾहिं यूज़ कंदव? तव्हां भला यूज़ न कयो, एटलीस्ट हुननि खे अल्टीमेटम त ॾियो त भई जेकॾहिं तव्हां 30 ॾींहंनि जे अंदरि या 10 ॾींहंनि जे अंदरि तव्हां चओ नेठि छा थियनि। हाणे उन ॾिठो मां वञा त बाबा पीपल्स पार्टी उन्हनि खां कोई टाइम लाइन वठे त बाबा जेकॾहिं तव्हां, मुंहिंजे ख़्याल में जेको ही 18 तारीख़ आहे, 18 अप्रैल ते को जलसो आहे हैदराबाद में, हा, जेकॾहिं उन में बि बिलावल को अञा चूं चरां वारी ॻाल्हि थो करे,
ऐं इफ एंड बट्स वारी ॻाल्हि ई जॾहिं वजूद जो सिंध जे वजूद जी ॻाल्हि आहे त पोइ का इफ एंड बट न आहे पोइ उन में हू वाज़े स्ट्रेटजी जो जेकॾहिं ऐलान नथो करे का टाइम लाइन नथो ॾिए को जेकॾहिं अहिड़ो हिकमत अमली नथो करे त पीपल्स पार्टी जी सियासत वरी एट रिस्क हूंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में हीअ पीपल्स पार्टीअ जो सियासी जनाज़ो हूंदो जेकॾहिं हिन पीपल्स पार्टीअ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी 18 तारीख़ ते का वाज़े ऐलान न कंदो छो त ॿिए तरफ़ माण्हुनि जो वाज़े ऐलान आहे बिलावल भुट्टो जूनियर सियासत में नओं आहे पर तमामु क्लियर कट जूनियर ज़ुल्फ़कार जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर नओं आहे पर हुनजो मौक़िफ़ सफ़ा चिटो वाज़े कॉम्प्रस्तनि जो मौक़िफ़ वाज़े GDA जंहिं मां ख़ुदि पीपल्स पार्टी वारा चवनि पिया त भाई GDA त वफ़ाक़ जे अगेंस्ट नथी बीही सघे GDA जेको आहे सो अहिड़ो मौक़िफ़ वाज़े नथी रखी सघे उन GDA साबित कयो आहे त उहे साबित क़दम बि आहिनि ऐं उहे सिंध सां कमिटेड आहिनि तव्हां बि भई की का मजबूरी न आहे तव्हांजो हिकिड़ो जेको हुननि सां एग्रीमेंट हो गॾियल जेकॾहिं उहे उन्हनि ते नथा हलनि त तव्हां वटि बि ऑप्शन आहे हीअ त का सियासत में को कंहिंजो सदाईं जे लाइ इलाही न हूंदो आहे को सदाईं कंहिंजे लाइ मुखालिफ़ न हूंदो आहे जेकॾहिं नून लीग खे परवाह न आहे तव्हांजी नून लीग खे सिंधी परवाह न आहे त पोइ तव्हांखे नून लीग जी परवाह छो आहे जमहूरियत में का हिकु पार्टी अहम न आहे जमहूरियत में सिस्टम अहम ऐं जेकॾहिं इन जे करे हुकूमत वञे थी त उनजी ज़िम्मेवार बि नून लीग पाण आहे छो त हींअर ताईं न नवाज़ शरीफ़ बयानु ॾिनो आहे न शहबाज़ शरीफ़ बयानु ॾिनो आहे त हीअ जेके सिंध ज़्यादतियूं आहिनि न सिर्फ़ु इहो पर जेको ज़बान जेका ज़बान हिन राणा सनाउल्ला अता तारड़ ख़्वाजा आसिफ़ ऐं एहसन इक़बाल जे सॼो इहो गेम खेॾी उन्हनि इस्तेमालु कई त कुझु शर्त पसंदि आहिनि छा पीपल्स पार्टी बि शर्त पसंदि आहे कुझु सहाफ़ी आहिनि उहे बि शर्त पसंदि आहिनि छा ही सभु पीर साहिबु पघारो शर्त पसंदि आहे जंहिं वटि नून लीग वारा अॻु में वञी मिंथूं पिया कनि त बाबा असां जा इतादी थियो ऐं असां हिननि सां गॾिजी सिंध में हुकूमत ठाहींदासीं ठीकु आहे न उन खां सवाइ मां इहो थो चवां त भई हींअर ताईं शहबाज़ शरीफ़ नवाज़ शरीफ़ छो नथा नोटिस वठनि ऐं हीअ अच्छा बिलावल बि अॼु इहा ई ज़ुबान ॻाल्हाई त भई शर्त पसंदि केरु बि कोन्हे इहे सभु मोबे वतन माण्हू आहिनि जेके धरतीअ लाइ जेके धरतीअ जी दिफ़ा लाइ जेके धरतीअ जी काद लाइ जेके ही ईंदड़ वक़्त लाइ धरतीअ जी बका लाइ विढ़नि पिया ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा क़ौम सोभारी थींदी अच्छा ग्रेटर थल केनाल जी त अॻुवाणी पे करे न ई निसार खोड़ो इहो ग्रेटर थल केनाल मां त इहे केनाल पिया निकिरनि इहो ग्रेटर थल केनाल जो फेज़ 2 आहे फेज़ 1 चुपचाप में ई ठाहे आहे कंहिंखे ख़बर ई न पई इहो ई असां चऊं था त इहो अलमियो हूंदो जेकॾहिं असां क़ौम हिकु दफ़ो ॿीहर हिन खे कालाबाग टेम वांगुरु रद्द न करायो असांखे चाहे हिन लाइ हिकु भेरो ॿीहर कमु शहीद ते घणो हणे पोइ हुन में पीपल्स पार्टी बि अचे थी त भली अचे पर ॿियो को हल कोन्हे जिदोजहद करणी पवंदी ऐं जिदोजहद अञा वधाइणी पवंदी जेसिताईं असांखे नतीजा नथा मिलनि अपोज़िशन जे लाइ छा चवंदो को पैगाम अपोज़िशन सिंध में का बि अपोज़िशन कोन्हे सिंध में जेके धुरियूं आहिनि पर लीड त करे रहिया आहिनि जीअं साईं ज़ैन शाह असां चऊं त बाबा सिंध में PTI अपोज़िशन आहे न सिंध में GDA वारा असेंबलियुनि में न आहिनि पर असुली अपोज़िशन GDA आहे उहे त सही पिया हलनि न भई GDA न वफ़ाक़ में सीटूं न सूबाई सीटूं हिकु सीट अथनि सूबाई ठीकु आहे उहा कोन वरितो न हलफ़ त न खयूं न बिल्कुलु ठीकु आहे न PTI जा कुझु MPs हुआ ठीकु आहे जिन हलफ़ खयूं त मां इहो थो चवां त हींअर अपोज़िशन जूं जेके अपोज़िशन जूं जमातूं से त मुतहिद आहिनि ऐं सिंध सां बीठियूं आहिनि हुकूमत आहे उहो अञा इफेंस बट में लॻी पई आहे ठीकु आहे न ऐं जेकॾहिं तव्हां क्लियर कट तव्हां न आहियो त पोइ ज़ाहिर आहे हीअ त वक़्तु ई इहो आहे सियासत तुर जो जेके पुछनि था त बिलाव हिनखे ज़ुल्फ़कार जूनियर खे कीअं लॉन्च कयो आहे उनखे हिन सूरत हाल लॉन्च कयो आहे उनखे सिंधू दरिया जी हीअ बचाइण जी तहरीक लॉन्च कयो आहे उन त सियासत में न था अचिणो हुजे सां कॾहिं को अॻु में अची चुको आहे जी हा पर हुनजो वाज़े स्टैंड हुनजी शुरूआती तव्हां कई आहे त मां सम्झां थो त पीपल्स पार्टी वक़्त जी भित ते जेको लिखियलु आहे तहरीर उहा पढ़े ऐं उनखे ॾिसे थैंक यू